पढ़ना चाहिए पर ये स्कूल तबाह है। प्राइमरी स्कूल कोलाची जिमें का भी सहूलत ना है, न सोलर सिस्टम आ, न पानी जो सिस्टम आ। बरसात थी पे तो 1.5 महीनो ज़रे घटने में पानी बीठो स्कूल में। स्कूल प्राइमरी कोलाची जा तव्हां हालत ॾिसी रहिया स्कूल जी बिल्कुल ॿार जेके आहिनि बिल्कुल माना मुतासिर आहिनि स्कूल खां महरूम आहिनि एजुकेशन खां। असां गार्डियन प्लीज़ हेल्प कयो, असांजी यार मदद कयो, हिन स्कूल जी नई बिल्डिंग ठहे प्लीज़। महिरबानी तव्हां हिते आयो ऐं जेको असांजी स्कूल जी जेका मतिलबु कंडीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ अॼु खां न आहे। हिनखे तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां इलाही टाइम थी वियो आहे। असां माना कोई 5-8 साल थी विया आहिनि, अञा हिन खां मथे अरसो थी चुको आहे जो हिन कंडीशन में हिन ज़बून हालत में आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे, जॾहिं मसइला ईंदा आहिनि त असांजा ॿार हिते पढ़ण खां महरूम हूंदा आहिनि। जेके असांजा ओस पास जा हे कोलाची शहर जेको आहे 40 ॻोठनि जो मर्कज़ आहे। जी नाज़रीन, मां आगे ॿुधाईंदो हलां त असीं हिन वक़्तु प्राइमरी स्कूल कोलाची में बीठा आहियूं। स्कूल ज़ुबून हालत हुजण ऐं सहूलियतूं न हुजण करे सभई ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। अचो त असीं इलाइक़े वासी ऐं ॿारनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। स्कूल प्राइमरी कोलाची जा तव्हां हालत ॾिसी रहिया स्कूल जी बिल्कुल ॿार जेके आहिनि बिल्कुल माना मुतासिर आहिनि स्कूल खां महरूम आहिनि एजुकेशन खां। असां गार्डियन प्लीज़ हेल्प कयो, असांजी यार मदद कयो, हिन स्कूल जी नई बिल्डिंग ठहे प्लीज़। प्राइमरी स्कूल कोलाची जिमें का भी सहूलत ना है, न सोलर सिस्टम आ, न पानी जो सिस्टम आ। बरसात थी पे तो 1.5 महीनो ज़रे घटने में पानी बीठो स्कूल में। पढ़ना चाहिए पर ये स्कूल तबाह है। असां प्लीज़ इनके ठाहियो वञे ऐं इनके सुठो ठहे वञे जीअं असां पढ़ी सघूं। त प्लीज़ तव्हां दरख़्वास्त आहे त इनके नयो कयो वञे ऐं इनके सुठी एजुकेशन ॾेई वञे। तव्हांजी महिरबानी तव्हां हिते आयो ऐं जेको असांजी स्कूल जी जेका मतिलबु कंडीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ अॼु खां न आहे। हिनखे तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां इलाही टाइम थी वियो आहे। असां माना कोई 5-8 साल थी विया आहिनि, अञा हिन खां मथे अरसो थी चुको आहे जो हिन कंडीशन में हिन ज़बून हालत में आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे, जॾहिं मसइला ईंदा आहिनि त असांजा ॿार हिते पढ़ण खां महरूम हूंदा आहिनि। जेके असांजा ओस पास जा हे कोलाची शहर जेको आहे 40 ॻोठनि जो मर्कज़ आहे। पढ़ना चाहिए पर ये स्कूल तबाह है। प्राइमरी स्कूल कोलाची जिमें का भी सहूलत ना है, न सोलर सिस्टम आ, न पानी जो सिस्टम आ। बरसात थी पे तो 1.5 महीनो ज़रे घटने में पानी बीठो स्कूल में। स्कूल प्राइमरी कोलाची जा तव्हां हालत ॾिसी रहिया स्कूल जी बिल्कुल ॿार जेके आहिनि बिल्कुल माना मुतासिर आहिनि स्कूल खां महरूम आहिनि एजुकेशन खां। असां गार्डियन प्लीज़ हेल्प कयो, असांजी यार मदद कयो, हिन स्कूल जी नई बिल्डिंग ठहे प्लीज़। महिरबानी तव्हां हिते आयो ऐं जेको असांजी स्कूल जी जेका मतिलबु कंडीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ अॼु खां न आहे। हिनखे तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां इलाही टाइम थी वियो आहे। असां माना कोई 5-8 साल थी विया आहिनि, अञा हिन खां मथे अरसो थी चुको आहे जो हिन कंडीशन में हिन ज़बून हालत में आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे, जॾहिं मसइला ईंदा आहिनि त असांजा ॿार हिते पढ़ण खां महरूम हूंदा आहिनि। जेके असांजा ओस पास जा हे कोलाची शहर जेको आहे 40 ॻोठनि जो मर्कज़ आहे।